गिदड़, वाॻूं ऐं शींहं जी दिलचस्प ऐं सबकामोज़ कहाणी। साथियो, कंहिं झंग में हिकिड़ो गिदड़ रहंदो हो जेको हर रोज़ झंग जे भरिसां हिकु तलाउ मां पाणी पियो पींदो हो। उन ई साॻी तलाउ में हिकिड़ो वाॻो बुण रहंदो हो। गिदड़ ऐं वाॻूं जी पाण में याराणी थी वई। गिदड़ तलाउ ते ईंदो हो त वाॻो मच्छी खणी ईंदो हो ऐं गिदड़ खे अची खाराईंदो हो। ऐं वरी जे गिदड़ ईंदो हो त तरह तरह जा माल आणींदो हो जेको वाॻूं खे पियो खाराईंदो हो। वाॻूं पाण बि खाईंदो हो ऐं पंहिंजी ज़ाल खे बि उहे तरह तरह जा ताम पियो खाराईंदो हो। हिकिड़े भेरे ईअं थियो जो गिदड़ खे का माखी जो को मन वारो हथु लॻी वियो। सो गिदड़ उन मां कुझु पाण बि खाधो ऐं बाक़ी जेका बचियो उहो पंहिंजे संगती वाॻूं लाइ खणी आयो। वाॻो ॾाढो ख़ुशि थियो ऐं माखी खणी तलाउ में अंदरि वञी पहुतो जिते हुन पंहिंजी मादी यानी ज़ाल खे बि माखी खाराई। जिते ॿिन्ही नर ऐं मादी गॾिजी वेही माखी खाधी। हिननि जो अहिड़ी मिठी शइ कॾहिं खाधी कान हुई। सो ख़्यालु कयूं त भली गिदड़ अहिड़ो रोज़ पियो अहिड़ियूं शयूं खाए मिठियूं मिठियूं। त वाॻो जी मादी खे इहो ख़्यालु थियो त कीअं बि करे गिदड़ जो हियांउ खाइजे त इन में मिठास घणी हूंदी। पोइ त वाॻो जी मादी ज़िद कयो त ॿेली कीअं बि करे मूंखे गिदड़ जो हियांउ आणे ॾे, ऐं इहो खाईंदुसि। वाॻो घणेई सम्झायसि त ॿेली ईअं न कर, गिदड़ मुंहिंजो दोस्त आहे ऐं उनखे कीअं मारींदुसि। पर मादी मञे ई न। ज़ाल त आख़िर ज़ाल, घर जा ज़िद, शादीशुदानि खे वधीक ख़बर हूंदी त मायुनि जा ज़िद कहिड़ा हूंदा आहिनि। सो आख़िर वाॻो वीचारो मजबूर थियो ऐं दिलासो ॾिनईंसि त वेली आउं तुंहिंजे लाइ कोशिशि कंदसि त गिदड़ खे मारियां ऐं तोखे गिदड़ जो हाउ खारायां। ॿिए ॾींहुं जॾहिं ॿई यार पाण में गॾिया तॾहिं वाॻो गिदड़ खे चयो त ए अदा गिदड़, तूं असांजी ॾाढी ख़िदमत थो करीं। तुंहिंजी भाॼाई चयो आहे त अधो गिदड़ असां लाइ रोज़ तरह तरह जा ताम खणी थो अचे। अॼु तुंहिंजी भाॼाई ॾोरापा ॾिना थिए त गिदड़ असांजे घर अचे। गिदड़ अचे ई कोन थो, जेकर असांजे घर अचे त का ख़िदमत करियूंसि। सो अदा गिदड़, अॼु असां तुंहिंजी महिमानी कई आहे, तूं महिरबानी करे असां वटि हल। गिदड़ चयो, अव्हांजी दावत त अखियुनि ते, ऐं हलां, पर आउं पाणी में कीअं हलंदुसि? पाणी घणो आहे, ऐं ॿुॾी वेंदुसि। ते वाॻो चयो, तव्हां तकलीफ़ न करियो। वाॻो जे मन में त ॿियाई हुई, चयईं, ए गिदड़, तूं मुंहिंजी पुठी ते चढ़ी वे, ऐं तोखे पंहिंजे घर खणी हलंदुसि। आख़िरकार वाॻो जे घणे ज़ोर ते गिदड़ बि राज़ी थियो, टिप ॾेई संदसि पुठी ते चढ़ी वेठो। गिदड़ जो वाॻो जी पुठी ते वेठो त वाॻो पाणी ॾे वधंदो वियो। हलंदे हलंदे आख़िर घणे उने पाणी ॾे जॾहिं पहुतो तॾहिं गिदड़ खे बि कुझु शक अची पिया। ए पुछाईंसि, यार केॾां थो हलीं? ऐं त हाणे माॻे ॿुॾी थो मरां, घणे पाणी में अची वियो आहीं। उन ते वाॻो जवाबु ॾिनो त अदा, मुंहिंजी माई तोखे मारण जो चयो आहे, ऐं तोखे अॼु मारींदसि ऐं तुंहिंजो मिठो मिठो हियांउ मुंहिंजी माई खे खाराईंदसि ऐं उहा खाई मौज कंदी। गिदड़ जो उहो ॿुधो त सो अची साह जी लॻसि। पर गिदड़ सोचियो, हाणे घोड़ा करण मां कुझु कोन मिलंदो। सो होश संभाले वाॻो खे चयईं, अड़े यार वाॻो, इहा बि त का ॻाल्हि आहे। तोखे जेकॾहिं हियांउ खाइणो हो तूं पहिरीं ॻाल्हि करीं हा, ऐं त पंहिंजो हियांउ ॿाहिरि डिंगरनि ते रखी आयो आहियां। हाणे हीअं कर जो हिकदमि मूंखे वापसि वठी हल त उहो हियांउ खणी अचूं। तोखे हियांउ खाइणो आहे त ॿेली आउं तोखे उहो ॾींदुसि। वाॻो वीचारो जेको अॻे ई ज़ाल जो तपायल हो, सो गिदड़ जूं मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधी उन ते एतबार करणु लॻो ऐं वापसि किनारे ॾे हलणु लॻो। अञा वाॻो किनारे ते पहुतो ई मस त गिदड़ छाल लही अची किनारे ते बीठो ऐं टिप ॾेई ॿाहिरि थी बीठो ऐं वाॻो खे चयईं, अड़े वाॻो, तो जहिड़ो बेवकूफ़ मूं दुनिया में ॿियो को ॾिठो ई न आहे। भला कॾहिं कंहिं पंहिंजा हियांउ ॿाहिरि कढी रखियो आहे?
ईअं चई गिदड़ भॼी वियो ऐं वाॻूं ॾाढो शर्मिंदो थियो ऐं शर्मिंदो थींदो थींदो पंहिंजे घर ॾांहुं मोटियो। गिदड़ जे वञण खां पोइ वाॻूं हुनजे मारण लाइ वझ पियो ॻोल्हींदो हो। गिदड़ खे पक थी वई त वाॻूं ज़रूरु मारींदो। सो उन ॾींहं खां पोइ ॿकरियुनि जे धण सां गॾिजी पाणी पीअण वञणु लॻो। वाॻूं बि हुनजो इंतज़ारु कंदो रहियो। नेठि हिकिड़े ॾींहुं गिदड़ खे ॿकरियुनि जे धण सां ईंदो ॾिसी पाण घेड़ में लिकी वेही रहियो। जॾहिं ॿकरियुनि जो धण अची पाणी ते बीठो तॾहिं गिदड़ बि उन्हनि सां गॾु पाणी पीअण लॻी वियो। वाॻूं वझ वठी 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 अची गिदड़ जे वेझो पुॻो ऐं गिदड़ खे टंग में खणी चक विधाईंसि। वाॻूं जो गिदड़ खे चक विधो त उते गिदड़ वठी दाऊं कयूं त अड़े ॿकरार तुंहिंजी ॿकरी जे टंग में वाॻूं जो चक आहे, वारो कर वागरो कर। वाॻूं तुंहिंजी ॿकरी मारियो थो वञे। वाॻूं सम्झो त बराबरि ॿकरी जी टंग आहे, सो चक खणी कढियाईंसि। वाॻूं जो चक कढणु ऐं गिदड़ जो भॼणु। गिदड़ परे वञी बीठो ऐं चयईं, हाओ यार झलियो त सोघो वई पर ख़ुदा खणी जिंद छॾाई। ईअं चई गिदड़ वरी भॼी वियो। हाणे त वाॻूं खे माॻे टांडो लॻी वियो। हाणे वाॻूं राति ॾींहुं उन ख़्याल में रहणु लॻो त कंहिं न कंहिं तरीक़े सां हाणे गिदड़ खे ज़रूरु मारियां। ईअं सोचींदे हीअ ॻाल्हि ध्यान में आंदाईंसि गिदड़ ज़रूरु ॿिए कंहिं तलाउ ते हाणे पाणी पीअण वेंदो हूंदो। सो वाट ते अची धुताणी थो वेहां, सुम्ही रहंदसि। गिदड़ मटंदो त पोइ उनखे आउं झले खाईंदुसि। हिकु ॾींहुं गिदड़ जॾहिं पाणी पीअण लाइ पियो वियो तॾहिं परे खां ई वाॻूं ते नज़र पियसि ऐं हिकदमि बीह रहियो ऐं ख़्यालु कयईं त हीउ जो वाॻूं ईअं धुत हयो पियो आहे सो ज़रूरु को मकर कयो अथसि। तंहिं करे उतां ई वॾे वाके चवणु लॻो त अलाह अॼु मुंहिंजो हीउ यार बि गुज़ारे वियो। चवंदा आहिनि त वाॻूं मरंदो आहे त वीचारो टिट वेठो ॾींदो आहे। हीउ त माठ कयो पियो आहे, शायदि वाॻूं वीचारो बीमार थो ॾिसिजे। ईअं चई ॿियो पासो वठी हलणु लॻो। वाॻूं शिकार खे वेंदो ॾिसी सोचियो जेकॾहिं टिट न ॾींदसि गिदड़ हलियो वेंदो। सो हिकदमि टिट ॾियणु लॻो। उन ई ते गिदड़ रड़ करे चयसि, हला अथई खोबला भला कॾहिं मोलनि बि टिट ॾिना आहिनि। ईअं चई गिदड़ हलंदो वियो ऐं भॼी वियो। वाॻूं वरी बि ॾाढो शर्मिंदो थियो ऐं भिलड़ो मुंहुं करे घर ॾे मोटणु लॻो। वाॻुनि जी ज़ाल मुड़ुस खे जो हिन भेरे बि हथे ख़ाली ईंदो ॾिठो सो ॾाढी जुठ कयांईंसि त ए मुआ तो में त का मुड़ुसी कान्हे। जेकॾहिं हाणे बि तो गिदड़ जो हीअं न आंदो त आउं पंहिंजे माइट ॾांहुं हली वेंदसि। वाॻूं वरी बि आदियूं करे फ़िलहालु हुनखे माठ करायो ऐं पाण गिदड़ खे फासण जा वीचार करणु लॻो। हिकिड़े ॾींहुं वाॻूं तलाउ मां ॿाहिरि निकिरी कपर ते अची वेठो ऐं उहो ई ख़्यालु पिए कयईं त ओचितो संसु नज़र वञी गिदड़ जे पेरनि ते निशाननि ते पई। उन ते ख़्यालु आयुसि त छो न गिदड़ खे संसु डर में वञी मारे अचां। उहो ख़्यालु करे गिदड़ जो पेरो खणी वञी डर ते पहुतो। गिदड़ उन वक़्तु हो ई कोन, सो ई अंदरि लंघी वियो ऐं छिप हणी वेही रहियो। थोरे वक़्त खां पोइ गिदड़ जो आयो ऐं डर वटि वेझो अची पुॻो त ॾिसे त वाॻूं जे पेरनि जा निशान आहिनि। गिदड़ ॾिठो त खेसि पक थी वई त वाॻूं डर में लिकियो वेठो आहे। सो अटकल करे परियां ई डर खे सॾणु लॻो त डर ॿुधी थी या न। अहिड़ी तरह केतिरा ई सॾ कयाईं डर पर डर वटां को जवाबु न मिलियसि। आख़िर ॾाॾियां चवणु लॻो त डर अॻे त रोज़ु जवाबु ॾींदी हुई, अॼु जो सॾु नथी ॾिए त सो ज़रूरु अंदरि खां आफ़त वेठल आहे। ईअं चई वरी बि 2 टे सॾ कयाईं त डर। वाॻूं ख़्यालु कयो त जवाबु नथो ॾियां त ज़ाहिर थी पवंदसि ऐं गिदड़ भॼी वेंदो। तंहिं करे जवाब में चयाईंसि, हाओ गिदड़ हलिया अंदरि हलिया। गिदड़ जो आवाज़ु ॿुधो सो अकल करे चयाईंसि, हला ते खोबला वाॻूं कॾहिं डरण बि भला जवाबु ॾिना आहिनि। ईअं चई गिदड़ वठी भॻो ऐं ओनाणियूं करणु लॻो। गिदड़ जूं ओनाणियूं ॿुधी ॻोठ जा कुता बि हिक ॿिए पुठियां अचणु लॻा। कुतनि जे भौंकण जो आवाज़ु ॿुधी वाॻूं डर मां निकितो
ऐं तकिड़ो तकिड़ो धू वञी तलाउ में कयईं। पोइ गिदड़ बि कुतनि खां पाण बचाए पंहिंजे डर में अची लिकी वेही रहियो। गिदड़ खे हाणे पक थी वई त हीउ वाॻूं कोन छॾींदो, तंहिं करे का अहिड़ी अटकल करियां जीअं हिन आफ़त मां जिंद छुटी पवे। नेठि सोचींदे सोचींदे हिकिड़ी अटकल सम्झ में आयसि। उन जंग में हिकिड़ो शींहुं बि रहंदो हो। सो गिदड़ ख़्यालु कयो त छो न वाॻूं खे शींहं खां माराए छॾियां। उहो सोचे हीउ सिधो वियो तलाउ ते, जिते वाॻूं अॻु में ई कपर ते वेठो हो। गिदड़ वाॻूं खे सलाम करे परे वञी बीठो ऐं चयईंसि, अदा वाॻूं, मूं ग़रीब जे पुठियां छो अची बाहि ॿारी ॾिनी अथई? तोखे पंहिंजी दोस्ती जो मुआबो कोन थो पवे? वाॻूं ॾिठो त गिदड़ मूंखां ॾिनो आहे ऐं हाणे अची पेश पियो आहे। तंहिं करे छो न हेठां ई वठी धक करायांसि। उहो सोचे गिदड़ खे चयईं त यार, मूंखां बराबरि ख़ता थी वई आहे, ऐं ॾाढो शर्मिंदो थियो आहियां। ॿेली हाणे जेको थियो उनखे विसारे छॾ ऐं मूंखे मुंहिंजूं मदायूं माफ़ु कर। अहिड़े तरीक़े सां ही ॿई पुराणा यार पाण में परची विया, पर अंदर में ॿिन्ही जे ॿियूं ॻाल्हियूं हुयूं, ॿई हिक ॿिए ते मछरियल हुआ। गिदड़ हमेशह वाॻूं खे कन हणंदो हो ऐं दूर गुज़ारींदो हो, ऐं वाॻूं जे वेझो कॾहिं बि गिदड़ न वियो। कुझु ॾींहं गुज़रण बैदि ही वरी पाण में मिलिया। गिदड़ चयसि, यार यार, कहिड़ा हाल आहिनि? मुंहिंजी भाॼाई त ख़ुशि आहे या न? वाॻूं जवाबु ॾिनसि त हाल मिड़ेई ठीकु आहिनि, ऐं वक़्तु चङो पियो गुज़रे, तुंहिंजी भाॼाई तोखे ॾाढो थी सारे, तोखे सलाम बि घणा चया अथसि। गिदड़ चयो त यार महिरबानी, भाॼाई खे गिदड़ जे गोश्त खाइण जो ॾाढो शौक़ु आहे, पर तोखे ख़बर हुजे त नंढे गिदड़ जो गोश्त वॾे गिदड़ जे गोश्त खां वधीक लज़ीज़ थिए थो। ॿेली त आऊं त आहियां वही चढ़ियल पोड़ो गिदड़, मुंहिंजे गोश्त मां भला कहिड़ो मज़ो ईंदो। बाक़ी हिन जंग में हिकिड़ो ॿियो गिदड़ बचन समेत रहे थो। सो जेकॾहिं सुभाणे तूं ऐं भाॼाई अचो त पोइ हली उन्हनि जो शिकार करियूं ऐं उहो गोश्त खायो ऐं हियाऊं खायो गिदड़ जा। वाॻूं जो उहा ॻाल्हि ॿुधी त ॾाढो ख़ुशि थियो। जॾहिं वापसि वियो त उहा ॻाल्हि वञी मादी सां कयईं। मादी गिदड़ जो शिकार जो ॿुधी ॾाढो ख़ुशि थी ऐं गॾिजी हलण लाइ तयारु थी। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेर वाॻूं तलाउ मां निकिरी कपर ते बीठो ऐं गिदड़ जो इंतज़ारु करणु लॻो। थोरी देरि खां पोइ गिदड़ बि हुते अची निकितो ऐं हिननि ॿिन्ही नर ऐं मादी जी ख़ुशि मराबा करण खां पोइ कंहिं चयईं, आऊं हाणे अॻियां हलां थो ऐं अव्हीं पंहिंजे मुंहिंजे पुठियां अचो। अहिड़े तरह टई गॾिजी रवाना थिया ऐं अची शींहं जे गार खे वेझो पहुता। उते गिदड़ बीह रहियो ऐं वाॻूं खे चयईं त यार, हींअर गिदड़ बचन समेत वियो आहे किथे खाधे जे पुठियां, तंहिं करे फ़िलहालु तूं मादी समेत हली हिन गार में वेह, आऊं हिननि खे वठी थो अचां। उहो ॿुधी वाॻूं मादी समेत घिड़ी वञी अंदरि वियो गार में वेठो ऐं गिदड़ ॿाहिरि लिकी बीठो त ॾिसां त शींहं हिननि सां कहिड़ो थो वेदन करे। कुझु वक़्त खां पोइ जॾहिं शींहं पंहिंजे गार वटि पहुतो त ॾिसे त पट ते वाॻुनि जे पेरनि जा निशान लॻा पिया आहिनि। पहिरियां त हुनखे अजब लॻो, पर पोइ कावड़ में अखियूं ॻाढ़ियूं थी वियसि ऐं सोचो लॻो त हिननि खे एतिरी हिमत थी की जो मुंहिंजे गार में घिड़ी आया ऐं बालम थी अची वेठा आहिनि। वाॻूं जो शींहं खे अंदरि ईंदो ॾिठो त सो साह मुठ में अची वियसि ऐं अची ॾकणु लॻो। वाॻूं खे यकीन थियो त हीअ सॼी लुचाई गिदड़ जी आहे जो हिन मुसीबत में अची फासायो आहे। हाणे का शींहं खां माफ़ी घुरी जान छॾाइजे। अञा उहो ई ख़्यालु पिए कयाईं त शींहं हिकु वॾी गजगोड़ कई ऐं हिकिड़े ई चंपे सां ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि खे मारे वधाईं। पोइ उन्हनि खे चीरे फाड़े सॼो सुठो सुठो गोश्त पाण खाधाईं ऐं बाक़ी गोश्त कढी ॿाहिरि कयाईं। गिदड़ उहो सॼो हाल परियां लिकी वेठे ॾिठो, सो ॾाढो ख़ुशि थियो ऐं शींहं खां इजाज़त वठी शींहं जो पचायल गोश्त खणी पंहिंजे ॾर ते आयो ऐं मज़े सां खाई ठठ कयाईं, चढ़ कयाईं। उन खां पोइ बिना कंहिं ख़ौफ़ जे उन ई तलाउ मां पाणी पींदो रहंदो हो ऐं गिदड़ पोइ पंहिंजी ख़ुशि ज़िंदगी गुज़ारण लॻो। साथियों, उमेदु आहे त हिन कहाणी जो मक़सदु तव्हां सम्झी विया हूंदा त कॾहिं बि कंहिंजे चवण ते लॻी पंहिंजे प्यारनि दोस्तनि सां दुश्मनी न करियो, जंहिंजो नतीजो आख़िर ख़राबु ई निकिरणो आहे। तो वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।